बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा हाज़िल हयातुद दुनिया इल्ला लहवुन व लइब व इन्नद-दारल आखिरत लहियल हयवान लौ कानू यअलमून। वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ कानतिद दुनिया इंदल्लाहि तअदिलु जनाह बऊदतिन फमा सका काफिरुन मिनहा शरबत माइन सदकल्लाहु व सदक रसूलुहुन नबियुल करीम। अजुनवान आए दुनिया का मोह मोड़ दुनिया का दूरी। सूरत अनकबूत आयत नंबर 64 में तिलावत कई। अल्लाह से फरमाया तो वमा हाजिल हयातुद दुनिया इल्ला लहवुन व लइब। ही दुनिया जी जिंदगी रांद रूदा खेल कूदा तमाशो अज नड़ा बार खेडंदा आहिनि घर मिटीअ जो ठाहियूं राथूं दुनिया ई आहे। व इन दारल आखिरत लहियल हयवान। आखिरत वारो जहान हमेशा रहा हमेशा वारी जिंदगी आखिरत वारी। जीअं तव्हां ॿुधो आहे 4 दिन की चांदनी फिरंदे रात हिकड़ी ॼमण जो ॿिए ॾींहुं वॾे थियण जो टे ॾींहुं दुनिया जी ख़ुशी चौथे ॾींहुं जनाज़ो दुआ खणो वई। असांजा अबा दादा पड़दादा पड़ नाना काॾे विया ज़िक्र ई ख़त्म। आखिरत हमेशा रहंदी दुनिया फानी आखिरत बाक़ी। लौ कानू यअलमून। अल्लाह जे जेकॾहिं सम्झ हूंदनि त दुनिया ही आरज़ी आहे। हिन दुनिया सां दिलि लॻाइण ग़लती आहे। हिन दुनिया जे पुठियां यको रहण लॻो रहण हिन जे पुठियां दुनिया एतिरी रहे जेतिरी ज़रूरत आहे बस। उन खां वधीक दुनिया जे पुठियां लॻण बेवकूफ़ी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में पढ़ी लौ कानत दुनिया इंदल्लाहि तअदिलु जनाह बऊज़तिन। अल्लाह वटि दुनिया जी हैसियत मच्छर जे पर जेतिरी हुजे हा। फमा सका काफिर मिनहा शरबत माइन। काफिर हिकड़े ढुक पाणी लाइ सिकी मरिया पर रब वटि दुनिया जी हैसियत मच्छर जे पर जेतिरी भी कान्हे का। एडी दुनिया जी का हैसियत नाहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां ईअं थो चाहियां हिकड़ी पेट भरे खावां ॿिए ॾींहुं बुखियो रहां रब खां घुरां रब मूंखे खारां मूंखे इहो पसंदि आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़े दफ़े हुर्र पंहिंजो उहद जबल ते बीठा सहाबा किराम खे अर्ज़ कयूं अल्लाह चए थो सुणा चईं ते सॼो जबल तोखे सोन करे पाण फरमाए जेकॾहिं इहो मूंखे अल्लाह सॼो जबल सोन करे ॾिए त वध में वधि 3 ॾींहंनि में आउं ख़ैरात करे छॾी मथे पाण वटि न रखी सघां। सॼो जबल सोन ख़ैरात 3 ॾींहंनि में करे छॾी छो त पाण वटि दुनिया रखणु पसंदि नथो करे। न त कई मण टन हूंदा हिन जबल में सोन जो थिए त कई मण ई टन थींदा। हिकिड़ो को टन कोन थींदो कई टन थींदा। दुनिया जी का हैसियत न आहे। दुनिया जे पुठियां लॻण बेवकूफ़ी आहे। अल्लाह ने फरमायो इलमु अन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितनह वल्लाहु इंदहु अजरुन अज़ीम। बेशक माल ऐं औलाद आज़माइश अथव फितनो अथव। माल फबाइण जे लालच में कूड़ हणंदो कूड़ी शायदि ॾींदो अवा बिलाणे शायदि बि तोखे 5 लख मिलंदा कूड़ी शायदि ॾेई बीह माल जे करे। अवा तोहारे छोकरे जहिड़ो कयो आहे न मां कसम थो खणा कोन कयो आहे माना औलाद जी मोहब्बत में कूड़ हई कूड़ी शायदि ॾिनई माल जी मोहब्बत में ग़लत बयानी कई त हक़ नथो चवे सुभाणे मुंहिंजा माली मफ़ाद ख़त्म थी वेंदा। सच नथा चऊं मुजेरी के पीर के वॾेरे के खान के सच नथा चऊं चङे मुड़ुस के सुभाणे वास्ता टुटी वेंदा जगह तां उथारे छॾींदो माना दुनिया जी मोहब्बत में गिरफ़्तार। अल्लाह चए थो इहो आज़माइश अथव फितनो अथव। जेको माण्हू इन माल ऐं औलाद जी मोहब्बत में गिरफ़्तार न थियो हक़ सच चई ॾिनई सिधी ॻाल्हि कई फरमाए वल्लाहु इंदहु अजरुन अज़ीम रब वटि वॾो अजर कामयाब आहे इहो। मोहतरम दोस्तो कामयाबी आहे उन लाइ। अल्लाह से फरमायो वमा मताउल हयात वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। सूरत हदीद में बाय सूरत आल इमरान। दुनिया जी जिंदगी हयाती जेका आहे धोखे जो सामान दुनिया अथवी सॼो फिराड। दुनिया धोखे जी आहे यार दुनिया मतलब जी यार आहे जीअं असां ॿुधंदा आहियूं दुनिया मतलब जी यार जेसि ताईं आहे पुठियां लॻंदा दुनिया वई त बस यार भी विया दोस्त भी विया हर शइ कुर्सी छिनजी वई त हाणे पियो धिका खाए जुआनी जो बिना सभु को साईं चवे कुराड़ो थी वियो हाणे त केरु पुछे बि नथो हाणे त घर भाती बि नथा पुछनि
दुनिया आहे ई धोखो, दुनिया का मुस्तकिल काने का। शेख सादी लिखियो आहे हिकिड़े उस्ताद के शागिर्द खे तीर कमान जो फन सिखायो, तीरंदाज़ी। पोइ उन ई उस्ताद ते निशानो आहे जॾहिं सिखी वियो। पोइ उस्ताद जा शेर शेख सादी रहमतुल्लाह अलैह गुलिस्तान में लिखिया आहे, शायद के वफा न बुअद दरी दुनिया, अगर बुअद कसे कस न कर। ची शायद दुनिया में वफा हुई ही कान, अगर हुई त कंहिं कंहिंसां कई ही कान। जे वफा हुई त कंहिं कंहिंसां कई ही कान, तो ही दुनिया आहे। ॿियो लिखियो अथई त हिकिड़े उस्ताद पंहिंजे शागिर्द खे कुश्तीअ जा मल जा फन सेखारिया, 359 फन सेखारी। छोकरो पहलवान मल पहलवान चइबो आहे मूंसां बादशाह जी मुकाबलो करे, जेको चाहे चेतवारो उस्ताद चे भली रहे उस्ताद, उस्ताद कुराड़ो दिया मां मल पहलवान हणी उस्ताद के कुश्ती में मल में मारे विझंदुमि। अब है सॼी पब्लिक गॾी अॼु मुकाबलो आहे उस्ताद शागिर्द जो, ॿिया पहलवान। उस्ताद हिकिड़े करतब ऐं फन सां किराए विधुसि, चए उस्ताद ही त मूंखे कोन सेखारियो हुई, 359 फन सेखारी मल जा कुश्तीअ जा, ही त कोन सेखारियो। उस्ताद चयसि इहो फन मूं अॼु हिन ॾींहं लाइ बचाए रखियो, त तो मूं वटि सिखे। इहो न सोची त मां उस्ताद सां थो मल विढ़ा, मां उस्ताद जो सिलेंडर कयां, ची मूं इन लाइ बचाए रखियो। हिन दुनिया में वफा आहे। बाल जी मिल्कियत में पीउ ते फायरिंग, बचन ते फायरिंग, चाचो मामे सां नथो ॻाल्हाए, भाइटिया चाचे सां नथा ॻाल्हाइनि, छा ते झेड़ो बाल ते। दुनिया जी आहे इहा हालत, दुनिया खे छॾे ॾियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेको ज़ाहिद आहे, ज़ाहिद माना दुनिया खां मोह मोड़ींदड़, दुनिया खां बेरग़ कंदड़। इज़हद फी दुनिया युहिब्बुक अल्लाह, मदीने वारे मीर फरमाया दुनिया खां मोह मोड़, अल्लाह जी मोहब्बत नसीब थी वई। अब हिते चऊं था असांखे चङे माण्हुनि सां वास्तो हुजे त सुभाणे को ॾिसंदा बाबा डीसी साहब सां घुमे थो, हे पंहिंजे पार्टी जे लीडर सां घुमे थो, क़ौम जे सरदार मक़दम चीफ रईस सां घुमे थो, हाणे इन जो ख्याल कयो हिन खां। फरमाई दुनिया का मोह मोड़, रब जी मोहब्बत ऐं ताल्लुक मिली वेंदी। अल्लाह इन्हनि सभिनी चीफ मक़दमनि खां, पार्टी लीडरनि खां, सरदारनि खां, जेको आहे सदरनि खां, मिनिस्टरनि खां, सभिनी खां मथे अल्लाह जी मोहब्बत ऐं संगत मिली वञे त ॿियो छा खपे। तूं जो हिकिड़ो हासिल थी, हर शइ हासिल थो भाया। फरमाई वज़द फीमा ऐदिन नास युहिब्बुक अन्नास, माण्हुनि वटि जेके शयूं न उन खां मोह मोड़, माण्हू बि मोहबत कंदे। अब वटि गाॾी आहे, हिन सां तालुक रखिजे, सुभाणे खणी घुमंदो, मालदार माण्हू आहे पर पैसा ॾींदो, उधर ॾींदो, मदद कंदो, ॾुखियो कमींदो, हाणे इहा लालच करे घुमंदे, पोइ उहो बि बेज़ार हो। ही छा ॾींदो? अलाह ॾींदो। हिन में कहिड़ी ताक़त आहे? अलाह हिनखे तौफ़ीक़ ई न ॾींदो, अमर ई न ॾींदो त किथां ॾींदो? ॾियारींदो अलाह। माण्हुनि जे मालनि में उमीद छॾे ॾे, माण्हुनि मां लालचूं हथ कढण छॾे ॾे, त माण्हुनि जे तरफ़ां बि मोहबत मिलंदई। माण्हुनि जे तरफ़ां अलाह वॾो बेलोस माण्हू, बेग़र्ज़ माण्हू, परवाह ई कान्हे। ऐं जे माण्हुनि में लालच उमीद रखे सिखणो आहे भेणा, सदाई में थो चवे, सदाई में थो घुरे। दुनिया अलाह जे रसूल खे ऐं अलाह वारे खे दुनिया सां मोहबत जुगाई नथी। जेको रब जे तरफ़ रस्तो करे उनखे दुनिया सां आहे कोन। दुनिया मज़रातुल आख़िरत, दुनिया आख़िरत जी पोख आहे। हिते जेको पोखींदे उते उहो ई लुणंदे। अलाह ने फरमायो बल तुसिरूनल हयात दुनिया, तहां सूरत आला दुनिया जी ज़िंदगी खे पसंद था कयो। दुनिया माल मिल्कियत सब शइ हुजे, ठठ टांगर हुजे, मुंहिंजो बहितरीन हुजे, दुनिया खे चाहियो था। रब फरमाए थो वल आखिरत खैर, आखिरत भली अथव, अब का हमेशा वारी अथव। दुनिया भली कान्हे का, दुनिया बुरी अथव। दुनिया जी लालच में दोस्त भी माराए छॾींदव। अब माण्हू कीअं पकड़बा आहिनि पर जई लालच में। अब हिन ते एतिरो इनाम आहे, हाणे हुनखे कंहिं ते बि एतबार कोन्हे, छो त इनाम जी लालच में हुन पकड़ाईंदा आहिनि। पोइ तारीख़ पढ़ो तव्हांखे सभु शइ मालूम थी वेंदी। दुनिया बुरी आहे, आख़िरत भली आहे। व अब का हमेशा बाक़ी रहंदड़ आख़िरत आहे, दुनिया त फानी आहे। सूरत लैल आयत 18, 19, 20, 21 अल्लज़ी युती मालहु यतज़क्का, उहो शख्स भलो आहे जेको पंहिंजो माल ॾिए थो अलाह जी राह में तां त पाक थिए। 5000 मां 500 ॾेई छॾी, 1000 मां 10 ॾेई छॾी, 100 ॾेई छॾी, छा थी कुझु बि न। ऐं वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा, इन लाइ नथो ॾिए त को मूंखे भले भले करे। वाह जो सखी आहे भेणा, मस्जिद में ॾिनई, फलाणे ग़रीब खे ॾिनई, फोटू कढे बाबा हे साईं, हे चेयरमैन विरायो नलको, बाबा फोटू कढ। ग़रीब खे पाव बसरनि जो ॾिनई, अटे जो 1 किलो ॾिनई, फोटू कढ। हुनजी इज़त मजरूह पियो करे, इन लाइ न।
ॾिनई अलाह बाबा मूंखे फोटू बि न खपनि, मूं तोखे ॾिना हिकिड़े हथ सॼे हथ सां ॾे, खॿे खे ख़बर न पवे। माल ॾिनई भले भले करण लाइ न, इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिल आला, इन लाइ त मूंखां रब राज़ी थी पवे। मां पंहिंजे माल खे ॾियां थो, मुंहिंजो माल पाक थी पवे, मुंहिंजो रब राज़ी थी पवे। अलाह चए थो भला सौफ यरदा, इन शख़्स खां रब राज़ी थींदो जेको फोटू जी चमक दमक लाइ नथो ॾे माल, भले भले लाइ नथो ॾे। ईअं न त हिन साईं खे ॾेई छॾियां, मूं जहिड़े मुल्ले खे 5000 ॾियो, सदाईं चवंदो आहे फिलाणो रहीस ज़िंदाबाद। कि ज़ाकिर ज़मान मुजेरी के लख ॾेई चई असां त जहिड़े जन्नती सर्टिफिकेट ॾींदासीं, भली पियो करप्शन करे, रिश्वत करे, खून रेज़ी करे, असांखे 50,000 ॾेई असां जन्नत जो सर्टिफिकेट ठाहे वेठा आहियूं बस। न ॾिनई अलाह जी रज़ा लाइ, कंहिंखे ख़बर ई न पवे, इन शख़्स खां अलाह राज़ी थी। मोहतरम दोस्तों, रसूलुल्लाह सल्लल्लाहु हज़रत अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला ने फरमायो, इर्तहलत दुनिया मुदबिरतन, दुनिया सां पोइते छॾींदा था। अब मुंहिंजी उमिरि 46 साल हले पई, 45 साल मां दुनिया पोइते छॾे आहियो। जंहिंजी उमिरि 50 60 साल आहे, 70 साल आहे, इहो 60 साल दुनिया पोइते छॾे आयो आहे, 69 साल पोइते छॾे आयो आहे, 70 साल में ॾिसो। वरतहलतिल आखिरत मुक़बिलतन, आखिरत साम्हूं ईंदी थी अचे, सुरंदी थी अचे, आखिरत सुरंदी थी अचे, दुनिया पोइते छॾींदा था अचूं, ही खिसकंदी थी वञे, अॻियां ईंदी थी अचे। फरमायो सोने अली वले कुल वाहिद मिनहुमा बनून, दुनिया जी आखिरत ॿिन्ही जा पुट आहिनि। फकूनू अबना अल आखिरते, सोने अली फरमाया आखिरत जा पुट थियो, दुनिया जा पुट न थियो। पोइ असां दुनिया जे पुठियां रात ॾींहुं अबा छोकिरो असां छा तोखे मौली साहब दसियां, सुबुह जो 8 बजे निकिरे थो, मूंखे हिकिड़े माइट कारगुज़ारी ॿुधाई, सुबुह जो 8 बजे कराची निकिरे थो, 3 ड्यूटियूं थो करे रात जो 12 ताईं, हुन पंप ते, हुन जाइ ते, हुन जाइ ते, रात जो 12 ताईं सॼो ॾींहुं पियो थो कमाए। न निमाज़, न ज़िक्र, न अज़कार, न का परवाह, न घर जी दिमाग़, माल अचे माल अचे माल अचे। अलहाकुमुत तकासुर, अल्लाह ने फरमाया तव्हांखे माल जी कसरत गॾु करण गाफ़िल करे छॾियो, हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर, तेसिताईं कब्रिस्तान पहुतो। हाणे छा थींदो? उहा त फ़ाइदो ई कोन्हे, माल जो को माल कहिड़े कम जो? दुनिया असां पोइते छॾींदा पिया अचूं, आख़िरत असांजे वेझो सुरंदी पई अचे। फरमाई सोने अली फरमायो त दुनिया जा पुट न थियो, कून अबना आखिरत, आखिरत जा पुट। फरमायो अली साईं इन्नल यौम अमलुन वला हिसाब, अॼु ॾींहुं अमल आहे, हिसाब किताब कोन्हे। अब नेकी करे, निमाज़ पढ़े, ज़िक्र अज़कार कई, रोज़ा रखे, गरीब जी मदद कई, कंहिंजो हक़ न खाधई, इहो अमल करे सघे। पर जे बुराइयूं कई त बि पुछाणो घुरे। अब निमाज़ न पढ़े छा कंदो असां? पीउ मां वध में चवंदो निमाज़ थियल, वॾो चवंदो निमाज़ थियल, उस्ताद चवंदो यार भलो आहे तूं नंढो हूंदे पढ़ंदे, हाणे निमाज़ ते छो नथो अची? तरकीब ॾिबी, तबलीग वारा ईंदा, मिंथ कंदा, ॾंडो त केरु कोन हणंदो। अमल आहे, भलो कई या बुरो कई पुछाणो न आहे। वगदन हिसाबुन वला अमल, सुभाणे क़यामत वारे ॾींहुं हिसाब किताब थींदो, अमल कुझु बि न थींदो। नेकी करे आयो त चङो रस्तो मिलंदो, बदिलो मिलंदो, पर जे परायो हक़ खाई आयो, कब्ज़ो करे आयो, कंहिंजे प्लाट ते, कंहिंजे वनीअ ते, कंहिंजे बनीअ ते, कंहिंजे घर ते, कंहिंजा पैसा फबाया आयो, कंहिंजो सामान खाई आयो, कंहिंखे तकलीफ़ ॾेई आयो, कंहिंखे मारे आयो, कंहिंखे विड़ी आयो, कंहिंसां ज़ुल्म करे आयो, हाणे छा थींदो? नेकियूं त अथसि कोन, पोइ छा थींदो? उनजा गुनाह हिन मथां चढ़ंदा। जेके नेकियूं अथसि उनखे मिलंदियूं, छो त दुनिया आख़िर जी पोख आहे, जेको हिते पोखबो उहो ई लुणबो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी न्याणी, लाडली धी हज़रत बीबी फातिमा खे जॾहिं क़ब्र में पिया लाहिनि त कंहिं चवण दर क़ब्र खे चयो क़ब्र ख़्याल कजां, रसूलुल्लाह जी प्यारी लाडली धी अथई, हज़रत अली जी राणी अथई। क़ब्र जो आवाज़ आयो, ऐं हसब नसब खे सुञाणा ई कान थी, केरु आहे हिनखे नथी सुञाणा। बैतुल वहदत मां अकेलाई जो घर आहियां, अन बैतुल गुरबत मां ओपरो घर आहियां, अन बैतुल तुराब मां मिटीअ जो घर आहियां, अन बैतुल दूध मां कीड़नि मकोड़नि जो घर आहियां। तन्हाई आहे त सफ़र जो साथी दुनिया मां खणी अचो, सुकून दुनिया मां खणी अचो। जेकॾहिं फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल क़ब्र रौज़तुम मिन रियाज़िल जन्नत औ हुफ़रतुम मिन हुफ़रिन नार, क़ब्र या त जन्नत जे बागनि मां हिकिड़ो बाग आहे, या जहन्नम जे खॾनि मां हिकिड़ी खॾ आहे। जेकॾहिं अमल चङा अथसि, क़ुर पाक जी तिलावत कसरत सां करे थो, त पोइ क़ुर पाक हिकिड़ी सुहिणी शक्ल में अची बीह रहंदो। मलाइक पुछंदो हिसाब किताब जे परे जो आहे, हिसाब किताब छा जो? मुंहिंजो माण्हू आहे, सॼो ॾींहुं मुंहिंजी तिलावत कंदो, सॼो ॾींहुं मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो, मूंखे पढ़ंदो, पढ़ंदड़नि जी ख़िदमत कंदो, मुंहिंजे हिफ़ाज़त ऐं ख़िदमत में क़ुर न आहिनि वठी ॾिनई, क़ुर जी जुल्द न आहे सही करायो,
कुरान ला फरायूं ना ये वरते सजो दी इन फिक्र में परे दे न खाए इन जो मा साथी है फरिश्ता वनी चदा ये तो कुरान दा छडे ही न तो नाम राव पूछूं ता हिसाब किताब चिबा जे को कुरान दुनिया में यारी रखी आयो हाने ने यार जी तेड़ी सिफारिश आऊं जवाब ही कोन दो दई सका कुरान एड़ो सिफारिशी है जे जी मदीने वाले मीर फरमाए अल्लाह अब सिफारिश रद्द न कदो एकड़ो कुरान बे रोज ये बस है ये एड़ा सिफारिशन जे अल्लाह अब रद्द न कदो कुरान में बनी परे दो हिसाब किताब छा जो मुझो दोस्त हुन के जो घबरा न दुनिया में तो मूसा मोहब्बत कई अज तू के शे जी परवाह न कर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अद दुनिया जीफतुन व तालिबुहा किलाब दुनिया ढूंढा उन जा तालिबु कुत्ता था ढूंढ ढूंढे पुठिया केर लगंदो कुत्ता गधा मोह पियो जे को हाथी मोह पियो जे केर लगंदो कुत्तो लगंदो ने पुठिया हज जे पुठिया कुत्ता लगंदा अब जेको दुनिया जे पुठिया लगे मदीने वाले मीर उन कुत्तो सजो आ पाण भजी मर्जी त असा एतरो त चई सकांदा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए एक दफे पाण फरमायो हे मुअल बकरी केर हिकड़े दिरहम में वठंदो हिकड़े दीनार में केर वठंदो चेसी केर कोन वठंदो चे मुफ्त में मुअल केर कोन वठंदो पाण फरमाए दुनिया जी अल्लाह वट इन मुअल बकरी खां वध का अन्या का हैसियत न इने जी वना कुछ हैसियत है एतरी हैसियत न अल्लाह जेको नसीब में आ सो मिलंदो जेको मुकद्दर में आ सो मिलंदो तंहिंजे करे दोस्तो दुनिया जे पुठियां चंबड़ी वजन बेवफा दुनिया जे पुठियां अब दुनिया जी लालच में असां हिकड़ो उस्ताद ॿुधाईंदो हिकड़े अमरा पंहिंजे पीउ खे चयो बाबा मूंखे कॾहिं ॾींदे सो चए बा मुंहिंजो पुट ई तूं हिकिड़ो आहे हे सॼी मिल्कियत मुंहिंजी तुंहिंजी आहे चए कॾहिं मुंहिंजे मरण खां पोइ मां तुंहिंजे मरण जो बि इंतज़ार कयां पिस्टल ठगायो कहीं गोली का लगी पर बची वियो कुछ लगस पैसा खर्च कई बा हिन ते हल्को कलम रखो छुट्टी अचे छुट्टी आयो 2 साल खां पोइ चए बाबा बाबो ई काबो किबलो ई गलती थी वई तोते मां हथियार ताणियो ऐं हाणे पीउ सम्झी वियो त भेण हेॾी मिल्कियत जंहिं लाइ ठाहियां पियो उहो त मूंखे जेरे पियो मारे हाणे अलाह जे राह में बि गरीब गुरबे खे बि ॾिनई पंहिंजे लाइ बि रखियईं 4 हिसनि मां हिकिड़ो थो बचाईं मोटी आयो चए बाबा हाणे माफ़ी मिले काबो किबलो ई मां तोते हथियार ताणियो सही कोन कयो पोइ बि मूंखे छॾाई तुंहिंजी महिरबानी भला मुंहिंजो हिसो चए बा ठरी खाई आहे त सभु तुंहिंजी हाणे मूं विराए पंहिंजो हिसो बि रखियो ही अथई तुंहिंजो हिसो हींअर वठी या पोइ वठी खोड़ माण्हू मिल्कियत जे लालच में न्याणियुनि जे हिसो नथा ॾियनि बाबो मरी वियो हाणे भाइर भेण खे हिसो नथा ॾियनि हदीस में चयो मदीने वारे मीर फरमायो जेको गॾियल मिल्कियत मां पीउ जी मिल्कियत मां जेके ॿाहिरि हिकिड़ी सुई बि फबाए विया न जहन्नम में ओतिरो सुई जेतिरो सड़ो अब असां मां जेको ॾिठो आहे असां 90% सिंधी न्याणी जो हक़ खाई था वञूं छा था जवाब ॾियनि असां ॾाज ॾेई छॾियूं ॾाज शरई कोन्हे तव्हां लख जो ॾाज ॾेई हुनजी लखे रुपए जी मिल्कियत आहे फबायो जेको पीउ तव्हांजो मुंहिंजे बाबे जी मिल्कियत आहे जेको पीउ मुंहिंजो आहे मुंहिंजी भेण जो उहो ई पीउ आहे ॿियो त कोन्हे को पीउ त कोन मटिबो आहे मुड़ुस मरी वियो त ॿिए हंधि शादी कई मुड़ुस मटिजी सघंदा पीउ त साॻियो रहंदो आ भेण वठे ई कान्हे ॿियो हिकिड़ो नओं ड्रामो असां भेण वठे ई कान्हे ॾींस त वठंदी न हाणे जॾहिं तूं भेण खे ॾींदे ई कोन त किथां वठंदी मां न ॾींदोमांसि और तूं कीअं न हिते न ॾींदे होॾां त ॾींदे वो मूं तव्हांखे हर दफ़े किसो ॿुधायो हिकिड़ो असां खैरपुर में मौलवी साहब दसियो जे असां वटि हिकिड़ी माई वई भाउ वटि चए 8,000 ॾे फिर्ज वठां बाबे जो गंज माल अथई नंढड़ा ॿार वठंदा पाड़े पती खां बर्फ़ वठंदा को बर्फ़ थो ॾियनि को दड़का थो ॾिए ॾुखी थी लॻे चए 2,000 वठी त ॾियां चए असां सुञा माण्हू ॿई खाई ईंदासीं 2,000 छा कंदो 8,000 ॾे फिर्ज ॾिसी आया इहे बचड़ा जेको आहे दर दर न पिनंदा बर्फ़ लाइ गर्मी लॻी पिया भाउ ॾिनो जवाब ॾुखारी थी मोटी आई वॾो पुटु वेठो चए मां ॾे आवाज़ चए बा तुम्हारे मां में जवाब चए मांजे दिल ॿधी त 10 फिर्जूं अची वई पोइ ॾुखाइल जो ही चए बा तोखे इजाज़त हुन जी केस दाख़िल कयो नाने जी मिल्कियत बाबे नाने जी धीउ आहे जॾहिं धिका खाईंदी अचे हिकिड़ो पुटु सॼो खाइयो हल जो फ़ैसिलो थियो खजुनि जो फ़सुलु 12 लख पोड़ी गया हो 8,000 न पियो ॾिए त 12 लख ॾेई ॾह ॾींहं पाण ॿ टेक पइजी वियो मरी अब मिल्कियत मां न्याणियुनि खे जेको शरई मसइलो ॿुधायो उलमा इहो था चवनि त न्याणियूं छिके वठनि ॿाहिरनि खां छो त भेण खे भाउ प्यारो आहे भाउ भेण सां एतिरी मोहबत नथो करे जेका भाउ सम्झा थो भेण भाउ लाइ तड़पे थी भाउ नथो तड़पे जेका भुलिजी सम्झाए थी सघे थो भुलिजी सघां थो ऐं न्याणीअ जो हिसो हिकिड़ो आहे पुट खे ॿीणो थो मिले धीउ खे हिकिड़ो जे इते भेण खे 12 लख मिलिया धीउ खे पुट खे 24 लख मिलिया हूंदा पुट खे ॿीणो मिले थो
शरीयत जो हुकुम आहे त भाउ खे भेण बाह में सड़ंदे न ॾिसंदी। भाउ जेको मिल्कियत पीउ जी फॿाए थो वञे क़यामत जहिड़ी बाह में सड़ंदो। ए भेनरो पंहिंजे भाइरनि जूं सॼण ते उन्हनि खां हिसो वठो, छो त क़यामत जहिड़ी बाह में सड़न तंहिंखां हिते ई हिसो वठो न, भली कावड़ जी वञनि ख़ैर आहे, जहन्नम में त न सड़न। मुफ्ती अब्दुल लतीफ हूंदो हिते पढ़ाईंदो नवाब शाह में, ऐं नंढो मां नियाणियुनि खे पढ़ाईंदा पोइ चवंदा ॿाहिरि चवंदा या मिल्कियत वठो या भाउ चओ, भाउ वठो, चवंदा आहिनि पहिरीं मिल्कियत ॾे पोइ हाणे भाउ थी पवंदे, को मसइलो न आहे। जहन्नम जी बाह खां भाउ खे त बचायो। तंहिंजे करे दोस्तो, दुनिया इहा बेवफ़ा आहे, दुनिया बेबक आहे, दुनिया दारुल अमल आहे, आख़िरत दारुल जज़ा आहे। हिते जेको कमाइबो ओॾे ओतिरो मिलंदो। तंहिंजे करे दुनिया सां दिलि लॻाए मूं वॾी ग़लती कई। दुनिया सां वॾी, दुनिया एतिरी हुजे जेतिरी ज़रूरत, ज़रूरत खां मथे जेको नसीब आहे मिलंदो, बाक़ी हराम हलाल रात ॾींहुं पाण कमाए, बाई कमाए, ॿार बच्चा कमाइनि, सी पूरत नथी पए, कहिड़ी तुंहिंजी पूरत। दुनिया जी एॾो हिर्स हदीस में था जेकॾहिं हिकिड़े खे पूरो हिकिड़ो झंग सोन जो थी मिले न, चवंदो या ॿियो बि मिले। आवाज़ जिन वटि आहे, तव्हां असांजा मिट माइट पाड़े पती सभु सुञाणो था हिक ॿिए खे, जिन वटि आहे पेट भरजंदो। हिकिड़ी गाॾी किरोड़नि वारी ॿी थे, हिकिड़ी लाइन ते गाॾी हले ॿी हले, ॿी थी हले टी हले, चौथी हले, यानी सॼी ट्रांसपोर्ट मुंहिंजी थी वञे, एॾी बुख। ही कॉलोनी बि मौजी हुजे, ही बि मौजी हुजे, ही बि मौजी हुजे, काॾे खणी वेंदे? कबर में कफन में त जेब बि कोन्हे का, गॾु खणी वेंदे जा। दुनिया जे करे पुट मारे पीउ खे, पीउ मारे पुट खे, भाउ मारे भेनरुनि खे, अवा भेणुनि खे छा मोल लिखाए छॾियो, खातो जो ठहियो पीउ जी मिल्कियत, मोड़ा खोड़ ॾिठा आहिनि, भेणूं जहिड़ियूं पेड़ मोल, बाबे सभु धीअूं मरियूं, हल बाबा खातो सॼो ज़मीन असांखे ठाहे हलड़े शीं। इहा आहे दुनिया जी हेड। भेण बि विसरी वई, हाणे जे भेण घुरे त जे भाउ खपई या भेण खपई, मिल्कियत वठो, छो त जे नथियूं वठो त सुभाणे तव्हांजा भाउ इहे जहन्नम में सड़ंदा, पंहिंजे भाउ खे जहन्नम में सड़न खां त बचाए, छो त भेण ॾाढी प्यारी आहे, भेण भाउ सां मोहबत करे थी, एतिरो भाउ नथो करे। मोहतरम दोस्तो, इन दुनिया सां एतिरी जेतिरी ज़रूरत आहे बस। दुनिया जी मोहबत दिलि में एतिरी हुजे, अलाह विसरी वियो, हुकूकुल्लाह विसरी विया, निमाज़ पढ़ण विसरी वई, गरीब गुरबे जी मदद विसरी वई, इंसानियत ख़त्म थी वई, चार पैसा अची हाणे उॾरे थो, नथो भाउ खे सुञाणे, न पीउ खे सुञाणे। वलड़े शींहं तुंहिंजा कम, बाबा तूं मुंहिंजी ऑफिस में न ईंदो कर, छो त हाणे वॾो ऑफिसर थी वियो, बा वॾो माण्हू, केरु चवंदा भेणा जेको आहे पकोड़ा खपाईंदड़ जो पीउ आहे, वाह जो तोखे दुनिया अची पहुताए तो, मां इंसानियत वई आहिनि। हाणे मुल्तान में असां वियासीं, हिकिड़ो दसे पियो वॾेरो नेक माण्हू अचे मूंखे, दोस्त चवनि पिया बाप फलाणे फलाणे वॾनि कॉलेजनि में पढ़ा पुट खे, मुंहिंजो इंसानियत निकिरी वेंदसि, बच्चो पढ़ी ऐं सभु ख़र्च भरे सघां थो, पर इंसानियत वञे हले जो पीउ खे न सुञाणे। वो पुराणे दौर जी किसो हज़रत साईं बेरवार ॿुधायो, चई असां वटि हिकिड़ो लाड़काणे में चांडियो, उनजो जेको आहे पुटु अमेरिका मां पढ़ी आयो, हाणे जीप कढे दोस्तनि खे वठई, हल बा मुंहिंजो पुटु अचे थो एयरपोर्ट ते, अमेरिका मां पढ़ी आयो आहे, हाणे कुराड़ा माण्हू पटको बि बदल, गोॾ बदल, अॻे इहा ई वॾेरनि जो पोशाक, उन पुराणी जीप में चढ़ी वञी उते जो पहुता, ऐं उनजो नालो बि साईं ॿुधाईंदो, मसलन जेकर चइजे था मोहम्मद रमज़ान, छोरो जो निकिरी एयरपोर्ट में, हेलो मिस्टर रमज़ान क्या हाल है, पिणस खे जी हेलो मिस्टर रमज़ान क्या हाल है, उतां ई गाॾी कढी वापस चे धूड़ वञी पा, न बाबो न अबो, मिस्टर रमज़ान क्या हाल है। इहा आहे दुनियावी तारीफ़।